والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين، والحمد لله رب قال الله تعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. برادران اسلام، واجب الاحترام सामाईन किराम, हमेशा जे मामूल जियां अज भी अव्हां जे साम्हूं रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कुरान मजीद फुरकान हमीद जी सूरह आल इमरान मझां 120 आयत तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। उन खां बाद में ईंदड़ आयतुनि जो तर्जुमो तफ़सीर तशरीही तौर ते अव्हां जे साम्हूं अर्ज़ रखबो। अज असां अव्हां जे दुनिया जे अंदर, जहीं जहान जे अंदर, जहीं कायनात जे अंदर रहूं पिया, उन कायनात जे अंदर आलम इंसानियत जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुआमलनि मरहलनि में ॾींहों ॾींहुं फ़िरके वारियत, झगड़ा, टोला, फ़िरका, गिरोह वधंदा पिया वञनि ऐं हर गिरोह टोले जी दावा है त मां ई हक़ ते आहियां, ॿिया सभई ग़लति आहिनि। अहिड़े इंतशार इख़्तिलाफ़ खे अल्लाह ताला जे पाक कलाम मुक़द्दस रद्द फरमायो आहे। मूं चाहियो त अॼु उन वक़्ती तक़ाज़ा मुताबिक़ अव्हां जे साम्हूं रब्बे कायनात जे पाक कलाम मुक़द्दस खे पढ़ूं ऐं अल्लाह ताला जे किताब खां, अल्लाह ताला जे फ़रमान खां वधीक त कंहिंजो फ़रमान थी नथो सघे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फ़रमाए रहियो आहे: या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला वअंतुम मुस्लिमून। मालिक साईं फरमाए रहियो आहे: ए ईमान वारो, अल्लाह
खां ईअं ॾिजो जहिड़ो उन खां ॾिजण जो हक़ आहे। ऐं हिन दुनिया मां ईअं रुख़सत न थियो मगर मुसलमान थी, यानी तक़वा अख्तियार कयो जीअं तक़वा जो हक़ आहे। ऐं तव्हां ते मौत हरगिज़ न फर्मा बरदारी जी हालत में न अचे, ऐं मरण घड़ी ताईं ईमान ते साबित कदम रहंदे रिहलत कजो। ईअं न थिए जो मरण महल अव्हां इस्लाम खां निकिरी वञो, क़ुरान जे फरमान खां निकिरी वञो, ईमान जो मौत बि अव्हांखे नसीब न थिए। मुंहिंजे पाक परवरदिगार जा बानड़ो जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी, मुंहिंजे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा घबराइजी विया ऐं मुंहिंजे आका मदीने वारे मीर रहमत वारे हबीब जी दरबार में आया। अर्ज कयूं तो ओ सोना महबूब रब्बुल आलमीन फरमायो आमनुत्तकुल्लाह हक़ तुकातिही, अल्लाह का ईअं ॾिजो जीअं उन खां ॾिजण जो हक़ आहे। ओ मुंहिंजा महबूब तक़वा जो हक़ कीअं अदा करे सघंदासीं? सहाबा हैरानगी में रहा। मुझे पाक परवरदिगार पंहिंजे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहनुमाई फरमाई। ओ मुंहिंजा महबूब पंहिंजे सहाबा खे चओ इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनह वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम। अव्हां जा माल अव्हां जो औलाद अव्हां लाइ यकीनन हिक परखा। अल्लाह ताला उन्हनि जी तव्हां जी दिल में मोहब्बत रखी आहे। पोइ जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूत पकड़े हिन आज़माइश मां पार पइजी वेंदो त तमामु चङी आक़िबत तव्हां जी थींदी ऐं अल्लाह वटि तमामु वॾो अजुर आहे। रब्बे कायनात फरमायो हबीब जन सहाबन जन जे ग़ुलाम नवा खां सवाल कयो आहे त तक़वा जो हक़ीक़ी हक़ कहिड़ो आहे, अल्लाह ताला खां ॾिजण जो बुनियादी असली हक़ कहिड़ो आहे। ओ मुंहिंजा सुण महबूब उन्हनि खे फरमाए उन्हनि खे ॿुधाए फत्तकुल्लाह मस्ततअतुम वस्मउ व अतीउ व आंफिकू खैरल लिअन्फुसिकुम व मन युक़ शुह्ह नफ्सिही फउलाइक हुमुल मुफ्लिहून। तंहिं करे जेतिरे क़दर थी सघेव या वस पुॼेव ओतिरो अल्लाह खां ॾिजो ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जा हुकुम ॿुधो ऐं चयो मञो ऐं पंहिंजा माल अल्लाह जी राह में ख़र्च कयो त उहो अव्हां जे लाइ चङो आहे। ऐं जेकी पंहिंजे नफ़्स जे हिर्स खां बचाया विया से कामयाबीअ सां सरफराज़ थियण वारा आहिनि। दोस्ताने गिरामी, हाणे रब्बे कायनात असां अव्हां जी रहनुमाई फरमाईंदे अॻिते ॿियनि आयतुनि में हुकुम ॾेई रहियो आहे त अव्हां फ़िरके वारीअ जे फ़साद खां कीअं बची सघो था, कीअं रुकिजी सघो था। रब्बे कायनात इन इंतशार ऐं इख़्तिलाफ़ खां बचण जो हुकुम कयो आहे। सूरह आल इमरान जी 102 आयत वहाँ ॿुधी। हाणे अॻिते ईंदड़ आयतूं तिलावत कयूं ऐं उनखे सम्झण जी कोशिश कयूं। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफा हुफ़रतिम मिनन्नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून।
अल्लाह ताला फरमाए रहियो आहे ऐं ॾिसो तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सी यानी दीन ऐं क़ुरान ऐं सुन्नत दीन इस्लाम अल्लाह जे तरफ़ खां आयो आहे उनखे मज़बूती सां पकड़ियो। क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, फ़रमान ख़ुदाबंदी आहे, उन जे फ़रमान ते अमल कयो। ऐं सुन्नत मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्मा बरदारी उन जी जिंदगी असांजे लाइ नमूनो आहे। अल्लाह जो कलाम तो फरमाए दीन क़ुरान ऐं सुन्नत खे मज़बूती सां पकड़ियो ऐं तफ़र्रुक़े में न पओ। अल्लाह जो कलाम तो चए त जुदा जुदा टोला या फ़िरका ठाहे छिड़ वछिड़ न थी वञो ऐं पाण ते अल्लाह जी नेमत खे यादि कयो। जॾहिं तव्हां हिक ॿिए जा वेरी ऐं दुश्मन हुयो त अव्हां जे दिलनि में उल्फत मोहब्बत ऐं ओंस अल्लाह जी ज़ात पैदा फरमायो जो अव्हां संदसि फज़ल सां फिरी भाइर थी पिया। ऐं यादि कयो जॾहिं अवी बिल्कुलु दोज़ख जे खॾ जे किनारे ते हा त अव्हां खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े उन खां अहिड़ी तरह अल्लाह तव्हां लाइ पंहिंजूं आयतूं खोले बयान कयूं त मन हिदायत वारा थियो। ए मुसलमानो अल्लाह जो कलाम समझाए रहियो आहे, खोले खोले ॿुधाए रहियो आहे त अव्हां जे दिलनि में नफ़रत हुई, अल्लाह अव्हां जे दिलनि में मोहब्बत पैदा कई आहे ऐं उन मोहब्बत खे अव्हां नफ़रत में तब्दील छो था कयो। ही फिलाणे फ़िरके जो आहे, ही फिलाणे ग्रुप जो आहे, ही फिलाणे मसलक जो आहे। अल्लाह जो कलाम इन्हनि सभिनी मुआमलनि खां रोके रहियो आहे। ख़बरदार ख़बरदार अव्हां ईअं न कयो। अव्हां त अॻ में ईमान वारा बि न हुआ, बेईमान हुजण जे करे कुफ्र जी ज़ुल्म जे करे जहन्नम जे दरवाज़े ताईं पहुची चुका हुआ, दोज़ख जे किनारे ताईं पतल हुआ, लेकिन वरी भी अल्लाह गवां ते एहसान कयो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात तव्हां खे ईमान सां नवाज़े छॾियो त जीअं अव्हां ईमान जी दौलत हासिल करे अल्लाह जे फरमान खे समझी सघो ऐं उन्हें पाक परवरदिगार कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून। कलाम इलाही में अल्लाह खोले ॿुधायो अलग अलग आयतुनि में अलग अलग हंधनि ते त बंदा ख़बरदार तूं बानो मुंहिंजो आ, उम्मती मुंहिंजे हबीब जो आ। दुनिया जे ॿियनि मुआमलनि खे छॾे मूं अल्लाह जे कलाम खे पढ़, मूं रब जे फरमान ते हल। उहो फरमान जेको मूं पंहिंजे महबूब ॾांहुं मोकिलियो आहे, काइनात जो कारिणी बणाए पंहिंजे हबीब खे मोकिलियो आहे, उहे आयतूं मूं रब ॾांहुं मोकिलियूं आहिनि। तव्हां उन्हनि खे पढ़ो ऐं हिदायत वारा थियो। अॻिते अल्लाह ताला साॻी सूरत में छा थो फरमाए, वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यअमुरून बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह जो कलाम तो फरमाए तव्हां मां का जमायत या के माण्हू अहिड़ा ज़रूर हुअण घुरिजनि जेके चङाईअ जी तरफ़ सॾनि, भलाई करण जो हुकुम ॾियनि, बुराईअ खां रोकनि ऐं अहिड़ा ई माण्हू कामयाब थियण वारा ऐं मुराद माणण वारा आहिनि। कलाम इलाही छा थो चवे त तव्हां मझां के अहिड़ा माण्हू अदाई ब विढ़नि था, असांजो छा, हिननि जी पाण में नफ़रत आहे, चई असांजो छा। ख़बरदार ख़बरदार अल्लाह जो कलाम इहो नथो चवे, रब जो फरमान आहे त अव्हां उन्हनि खे हिदायत कयो, नसीहत कयो, हक़ जे राह ॿुधायो। अव्हां जो कमु ॿुधाइण आहे, हिदायत मूं अल्लाह जो कमु आहे। अव्हां जेकॾहिं उन्हनि खे चङाईअ जी तरफ़ सॾींदो, मां रब थो चवां त अव्हां कामयाब आहियो, कामयाब आहियो।
कहीं के नमाज जो चवण, रोज़े जो चवण, हक़ जी गाल चवण, अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं सॾण, ख़ैर ख़्वाहीअ जी तरफ़ माइल करण, मुबल्लिग़ इस्लाम बणिजी इंसानियत जी तबलीग करण। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उहो ई मुबल्लिग़ कामयाब आ। ऐं रब पाण तो चवे त वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल ख़ैर, तव्हां मां का जमायत या के अहिड़ा माण्हू ज़रूर जेके उन चङाईअ ॾांहुं सॾनि। अॻिते अल्लाह ताला फरमायो वला तकूनू कल्लज़ीना तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू मिन बअदि मा जाअहुमुल बय्यिनात व उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम। रब्बुल आलमीन फरमाए थो मतां तव्हां उन्हनि जहिड़ा झगड़ा कंदड़नि जहिड़ा थियो जेके फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं खुलियल चिटियुनि निशाननि अचण जे बावजूद बि इख़्तिलाफ़ ऐं तकरार करे वेठा। अहिड़नि माण्हुनि लाइ अल्लाह साईं फरमाए थो त वॾो अज़ाब आहे। दोस्तो कहिड़ो बि फ़िरक़ो या मसलक आहे, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए असां अव्हां ॾांहुं चिटियूं निशानियूं, चिटा दलील मोकिलिया। अल्लाह जो कलाम असांजे लाइ दलील आहे, मदीने वारे मीर जो फरमान असांजे लाइ दलील आहे। दुनिया जी आम ज़िंदगीअ जे हर मरहले मुआमले में असां अल्लाह जे कलाम खां जॾहिं हिदायत वठंदासीं ऐं सुहिणे रसूलुल्लाह जे फरमान खां परे न वेंदासीं त इन खां वधीक ॿियूं अलामतूं ऐं निशानियूं आहिनि ई कोन। यौम तबयद्दु वुजूहु व तस्वद्दु वुजूह फअम्मल लज़ीना अस्वद्दत वुजूहुहुम अकफरतुम बअद ईमानिकुम फज़ूकुल अज़ाब बिमा कुंतुम तकफुरून। अल्लाह जो कलाम रहनुमाई तो फरमाए ऐं याद रखो एक ॾींहुं अचणो आहे जंहिंमें केतिरा ई ख़ुशनसीब चेहरा चमकंदड़ ऐं ख़ुशीअ में बहकंदड़ हूंदा ऐं केतिरा बदनसीब चेहरा पंहिंजी नामुरादीअ जे करे कारा हूंदा ऐं जंहिंजा मुंहं कारा हूंदा उन्हनि खे चयो वेंदो छा ईमान आणण खां पोइ तव्हां कुफ़्र अख़्तियार कयो हो, पोइ हाणे तव्हां कुफ़्र करण जे एवज़ अज़ाब जो मज़ो चखियो। यानी अव्हां ईमान आंदो हो शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। अवां अल्लाह जी वहदानियत जो इकरार कयो हो, अल्लाह जे आखिरी महबूब ते ईमान आंदो हो, पर उन रब्बे कायनात जे बुधायल रस्ते ते छा अवां न हलिया हा? छा उन मुझे महबूब अवां के जेका तबलीग फरमाई उन जी सीरत ते अवां अमल न कयो हो? छा जेकरे अवां दुनिया में ईमान आणण खां पोइ फ़िरक़नि वारनि फ़सादनि में टोलनि ऐं गिरोहनि में विरहाइजी हक़ ऐं हिदायत जी राह अख़्तियार न कई। अल्लाह जो कलाम तो फरमाए पोइ उन्हनि खे चयो वेंदो त ही अज़ाब अव्हां जे लाइ हक़ आहे, जो चिटियूं निशानियूं ऐं अल्लाह जा चिटा दलील ॾिसण ऐं ॿुधण खां पोइ बि अव्हां उन रस्ते ते क़ाइम ऐं दाइम न रही सघियो। वअम्मल लज़ीना अबयद्दत वुजूहुहुम फफ़ी रहमतिल्लाहि हुम फ़ीहा ख़ालिदून। ऐं जंहिंजा चेहरा चमकंदड़ महकंदड़ मुरकंदड़ बहकंदड़ हूंदा से अल्लाह जी रहमत जे पाछे या ओट में हूंदा ऐं उहे ख़ुशनसीब हमेशह उन हालत में रहंदा। ए बंदा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं अल्लाह जे फरमान ते अमल करे पंहिंजे चेहरे खे बहकंदड़ चेहरे वारनि सां गॾु रखणु चाहीं थो या जेके कारा टियल कारा
चेहरा होंदा गुनाहन जी गिलाज़त जे करे बदअमालिन जे करे उन्हनि जा कारा टल चेहरा होंदा तू उन्हनि सां रहण चाहीं थो इहा तुंहिंजी मर्ज़ी आ मुझे पाक परवरदिगार असां अवां जी रहनुमाई फरमाईंदे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर खोले खोले समझायो आ। दोस्तान गिरामी बी आयत 18 पारे सूरे मोमिनून में मुझो पाक परवरदिगार फरमाए रहियो आ फतकत्तऊ अमरहुम बैनहुम ज़ुबरा कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून। अल्लाह तो फरमाए लेकिन पोयन उम्मतुन पाण में इख्तिलाफ करे दीन के टुकड़ा टुकड़ा करे छड़ियो ऐं फिरका फिरका थी विया ऐं सब का टोली जेकी वट उन्हनि वट मौजूद आ जहीं टोली जो हू हिस्सो हुआ उहे टोलियों जेकी कुछ वटन आ उन्हीं दीन फिरके या मसलक ते खुश मस्त नाज़ान आहिनि तो बस हक ते असायूं ॿिया सब ना हक ते हन। दोस्तो इस्लाम ऐं कुफर ही हिकिड़ो अहिड़ो मुआमलो आ जो असां हर ॻाल्हि में बाबा इन ही ॻाल्हि कई हो काफ़र थी वियो मुशरिक थी वियो इएं असां वटि कहिड़ो फ़िरक़ो आहे जेको ॿिए फ़िरके लाइ कुफर जी फ़तवा ज़ुबानी नथो ॾिए। हालांकि असांखे संभाले कदम खणणु खपे संभाले मुआमलनि ते ॻाल्हि करणु खपे। असां वटि त शिरक 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 एतिरो सस्तो थी वियो आहे जो खंड बि अञा महांगी आहे। अल्लाह जो कलाम तो फरमाए त उहे पोयन उम्मतुन में इख्तिलाफ करण वारा जन दीन के टुकड़ा टुकड़ा करे छड़ियो फतकत्तऊ अमरहुम बैनहुम ज़ुबरा फिरकन में विरहाए जी विया ऐं सब का टोली जेकी कुछ वटन ना उन्हीं दीन ते खुशा उन मसलक ते खुशा त बस कुल हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून मां इने हक ऐं सच ते हां फज़रहुम फी ग़मरतिहिम हत्ता हीन पो ओ मुझा सोना महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उन्हनि खे संदन ग़फ़लत ऐं गुमराहीअ में हिक मुद्दत ताईं छॾे ॾे। जेके दावा कनि था असां हक़ ते आहियूं बस असां खां वधीक को हक़ सच ते आहे कोन। ओ मुंहिंजा महबूब मूं अल्लाह खां उन्हनि ॾांहुं चिटियूं निशानियूं मोकिलियूं हक़ ऐं हिदायत वास्ते पंहिंजा कलाम पंहिंजा सहीफ़ा मोकिलिया ऐं तुंहिंजी सूरत में तोखां अॻु 1,24,000 कमो बेश पैगंबरनि जी सूरत में हक़ ऐं सच वारो पैगाम ॿुधाइण वारो मोकिलियो। पोइ बि जेकॾहिं उन्हनि दलीलनि निशाननि खे न सुञातऊं ओ मुंहिंजा महबूब मां रब तो चवां वरी बि मुंहिंजा बाना आहिनि मां इन्हनि खे मुद्दत थो ॾियां छूट थो ॾियां वक़्तु थो ॾियां त हक़ ऐं सच जी तलाश कयो हक़ ऐं सच जे पासे अचो हक़ ऐं हिदायत वारी राह अख़्तियार कयो फ़िरक़नि में न विरहाइजी वञो। अयहसबून अन्नमा नुमिद्दुहुम बिही मिन मालिन व बनीन छा इहो समझी वेठा आहिनि त जेकी माल ऐं औलाद सां दुनिया में उन्हनि खे ॾींदा था वञो नुसारिउ लहुम फिल खैरात बल ला यशऊरून त ॼण असांखे भलाइनि ॾियण में का जल्दी कंदा था वञो पर हक़ीक़त ईअं न आहे बल्कि उन्हनि लाइ आज़माइश आहे जंहिंजो खेनि शऊर कोन्हे त केॾी महिल थी पकड़ थिए। रुश्वत जा पैसा हराम जा पैसा बंगलो ठही वियो माड़ ठही वई ख़बर तरे पई त माड़ जे मुंहं ते लिखियल आहे हाज़ा मिन फज़्ल रब्बी। अबा उमूमन वॾनि शहरनि में तबलीग असांखे वञणु थींदो आहे अहिड़ियूं खोड़ इमारतूं नज़र ईंदियूं लिखियल हूंदो हाज़ा मिन फज़्ल रब्बी ही मुंहिंजे रब जो फज़ल आहे। अल्लाह जो कलाम
अहिड़नि माण्हुनि जे लाइ निशानदही करे रहियो आहे, वाज़े ॿुधाए रहियो आहे त उहे भलायूं जेके उन्हनि में खे मिलनि थियूं इहो था सम्झनि त रब असां ते राज़ी आहे। अल्लाह जो कलाम तो फरमाए ख़बरदार ख़बरदार, जेतिरो अव्हां खे सुखियो सताबो रखण वारा आहियूं उहे अव्हां जे लाइ सुख ऐं सलामती वारा सभई मुआमला आज़माइश आहिनि, इम्तिहान आहिनि। ईअं न सम्झो त सिर्फ़ इहो राज़ आहे, राज़ सां गॾु जे बंदा इन मूं रब जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र कंदे ऐं उन जो दुरुस्त इस्तेमाल कंदे त ए मुंहिंजा बाना मां रब बि तोसां राज़ी आहियां। जे न त इहो माल दुनिया जा बच्चा, दुनिया जो सिंगार तुंहिंजे लाइ वॾी आज़माइश। इन्नल्लज़ीन हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुशफ़िक़ून, बेशक ओ मुंहिंजा सोना महबूब जेके तोसां गॾु आहिनि से त अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे रब जी ख़शियत ऐं डप खां ख़ौफ़ खां ईंदड़ आहिनि। दोस्तो, असां मुख़्तलिफ़ फ़िरक़नि ऐं फ़सादनि में फहिलजी अल्लाह जे महबूब जे दोस्तनि जिन खे सहाबा चऊं था, असहाबी सगोरा चऊं था, उन्हनि सहाबा किराम जिन मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी ज़ाहिरी ज़ाती ज़िंदगीअ में गोॾा गोॾनि सां मिलाए दर्स सिखियो, हुज़ूर जा क़दम चुमिया, महबूब जा हथड़ा चुमिया, मुहम्मदी स्कूल जा सच्चा निजा रसूल जा शागिर्द तव्हां सां उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ सोच ऐं फ़िक्र जा मुख़्तलिफ़ मुआमला बयान कंदा आहियूं। लेकिन ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिक तरफ़ अल्लाह फ़िरके वारियत जे फ़सादनि खां मना थो करे, ॿिए तरफ़ अल्लाह जे हबीब सां जेके गॾु ज़िंदगी में रहण वारा उन्हनि जे ज़िंदगीअ जो अल्लाह ऐलान थो करे। फ़िरका त पोयनि उम्मतुनि में असां में आहिनि न, सहाबा जे अंदर को फ़िरको न हो, छो त अल्लाह जे कलाम खां वधीक कहीं आलिम मुफ्ती मुला मौलवीअ जे फ़तवा जी का ज़रूरत न आहे। अल्लाह जो कलाम वाज़े फ़तवा ॾेई रहियो आहे, हक़ ऐं सच बयान करे रहियो आहे। इन्नल्लज़ीन हुम मिन ख़श्यति रब्बिहिम मुशफ़िक़ून, बेशक जेके तोसां गॾु आहिनि मुंहिंजा महबूब से अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे रब जी ख़शियत ऐं डप खां ख़ौफ़ खां ईंदड़ आहिनि, यानी हक़ ऐं हिदायत वारो ई अल्लाह जो ख़ौफ़ कंदो आहे। अबा जंहिंजी दिलि में ख़ौफ़ हूंदो उहो राह तां भटकंदो, उहो ग़लति रस्ते ते वेंदो कॾहिं बि न। अल्लाह तो फरमाए हबीब ही जेके तोसां गॾु आहिनि न इहे त मूं अल्लाह जे ख़ौफ़ वारा आहिनि। वल्लज़ीन हुम बिआयाति रब्बिहिम युमिनून, ऐं जेके पंहिंजे रब जे आयतुनि खे मञींदड़ ऐं उन्हनि ते विश्वास रखंदड़ आहिनि। वल्लज़ीन हुम बिरब्बिहिम ला युशरिकून, ऐं जेके पंहिंजे रब सां कंहिंखे शरीक नाहिन बनाईंदा। चो तूं अल्लाह हिकिड़ो बीवा ए मसिख लिखियो वेठी लिख अखर इहो ई मन में। उन्हें अल्लाह जी वहदानियत जो इकरार करण वारा, अल्लाह जी ज़ात सां कहीं के शरीक न बनाइण वारा, अल्लाह ताला उन्हनि बंदन जो ऐलान फरमाए रहियो आहे। वल्लज़ीन युतून मा अतव क़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन, ऐं जेके सरंदी आहर जेकी कुछ ॾेई सघनि था सो अल्लाह जी राह में ॾियनि था, यानी जेकी कुछ भी थोरो या घणो अल्लाह खे ॾिनो आहे तंहिंखे संदसि राह में क़ुर्बान करण खां नथा केॿाइनि, ऐं संदन दिलियूं उन खां कंबंदियूं ॾकंदियूं रहंदियूं आहिनि त हिकु ॾींहुं यकीनन पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटणो आहे, पंहिंजे पाक परवरदिगार जी दरबार में पेश थियणो आहे। उलाइक युसारिऊन फिल खैरात व हुम लहा साबिकून, इहे ई चङाईअ जे कमनि करण में जल्दी ऐं इहे ई न लयनि नेक अमलनि लाइ ॿियनि खां सबक़त या अॻराई करण वारा आहिनि।
ओ हाज़ा मिन फज़ल रब्बी लिखण वारा, यकीनन तुझे मथा यो अल्लाह जो फज़ल आ, पर उन अल्लाह जे फज़ल ते तो केतिरो शुक्र कयो आ, तो अल्लाह जे उन नेमत खे केतिरो हासिल कयो आ, उन नेमत खे केतिरो समझो आ। ए मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला अञा भी सूरह रूम जे अंदर इरशाद फरमाए रहियो आ, आयत नंबर 32 है। अल्लाह से फरमाए तो मिनल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शिया कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फ़रिहून। ए मोमिन, तू उन्हनि मां नथी जन पंहिंजे दीन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो ऐं पाण बि टोला टोला फ़िरका फ़िरका थी विया ऐं हर फ़िरके अलॻि अलॻि अक़ीदो ऐं राह अख़्तियार कई ऐं हर फ़िरको उन ते ॾाढो ख़ुशि ऐं मस्त आहे त जेको उन्हनि वटि आहे व इज़ा मस्सन्नास दुर्रुन दअऊ रब्बहुम मुनीबीन इलैहि सुम्मा इज़ा ज़ाक़हुम मिन्हु रहमतन इज़ा फ़रीक़ुम मिन्हुम बिरब्बिहिम युश्रिकून। अल्लाह जो कलाम तो फरमाए जॾहिं इंसाननि खे का तकलीफ़ दुख ऐं दर्द या सख़्ती रसंदी आहे त पंहिंजे रब ॾांहुं रुजू करे पुकारींदा आहिनि, पोइ जॾहिं हू खेनि पंहिंजी रहमत जो मज़ो चखाईंदो आहे, दुआऊं अघाम जी वेंदियूं आहिनि, इल्तिजाऊं अघाम जी वेंदियूं आहिनि ऐं अल्लाह वरी नेमतुनि सां नवाज़ींदो आहे, तॾहिं मझाउनि के माण्हू हिकदमि पंहिंजे रब सां शिरक करण लॻी वेंदा आहिनि। अहिड़ा कई मिसाल अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस में मौजूद आहिनि। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, फ़िरके वारीअ जे मामलनि खां अल्लाह जो कलाम बार बार मना करे रहियो आहे। अचो त हाणे उन पाक परवरदिगार जे उन ख़ासि हुकुम खे ॿुधूं त अल्लाह तबारक व तआला ख़ासि हुकुम, ख़ासि ॻाल्हियूं, अहम ऐलानात असां यहां जे लाइ हिदायतूं कहिड़ियूं फरमायूं। सूरतुल अनआम आयत नंबर 151 अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, क़ुल तआलौ अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुश्रिकू बिही शैअन व बिल वालिदैनि इहसाना वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक़ नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिन्हा वमा बतन वला तक़्तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिलहक़ ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तअक़िलून। अल्लाह जो फरमान, रब जो क़ुरान छा ॿुधाए रहियो आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं चई रहियो आहे। अल्लाह तो चवे, ओ मुंहिंजा महबूब, तुंहिंजे मथां ईमान आणण वारा या ईमान न आणण वारा जेकी बि इंसान आहिनि, ओ मुंहिंजा महबूब आहिनि त मूं अल्लाह जा बान्हा। मुंहिंजा हबीब उन्हनि खे चओ, अचो तव्हांखे पढ़ी ॿुधायां तव्हांजे रब मां ते छा छा हराम कयो आहे। जॾहिं कुफ्र जी ज़ुल्म जे अंदरि हुआसीं तॾहिं असां मुआमलनि खे नथे सम्झो, पर हाणे जॾहिं असां ईमान आणे अल्लाह जी वहदानियत जो इक़रार करण खां बाद रसूलुल्लाह ते कलमो पढ़ी उन आख़िरी महबूब जा उम्मती बणियासीं। हाणे असांजे ॿाहिरां हिकिड़ो अलॻि दाइरो फिरी वियो, ईमान इस्लाम वारी चादर ओढ़जी वई। हाणे असीं पाबंद आहियूं। अल्लाह ताला उन पाबंदीअ खां पोइ आसान मसइला मुआमला रहनुमाई ऐं रहबरी कंदे ॿुधाए रहियो आहे त ए ईमान वारा, हाणे तो ते कहिड़ी ॻाल्हि लाज़िम आहे, तूं छा कर, कहिड़ियूं शयूं तो ते हराम आहिनि। माण्हू चवंदा आहिनि साईं हलाल छा आहे, हराम छा आहे। अचो त अल्लाह जे कलाम जे हिन आयतुनि खे पढ़ी करे उन हराम ॻाल्हियुनि खे सम्झूं त कहिड़ियूं ॻाल्हियूं हराम आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फरमाए रहियो आहे, अल्ला तुश्रिकू बिही,
अल्लाह ताला फरमाए रहियो आहे इहो तव्हां कंहिं बि शइ खे उन सां संदसि ज़ात ऐं सिफ़ात में शरीक न बनायो। ॾियण वारो ॾातार आहे, ॾियण वारो पाक परवरदिगार आहे, घुरण वारा अलॻि आहिनि, ॾियण वारो मुंहिंजो पाक रब आहे। उन जी ज़ात सां कंहिं बि मामले में तोड़े सिफ़ात में शरीक न बनायो। इहो अल्लाह जी ज़ात तव्हां ते हराम कयो आहे। व बिल वालिदैन एहसाना, ऐं माउ पीउ सां चङाई ऐं नेकी कयो, यानी माउ सां सुहिणो सलूक न करणु अव्हां ते हराम कयो वियो आहे। अबे अम्मा सां सुहिणो सलूक न करणु अल्लाह साईं चवे थो अव्हां ते हराम आहे। उनजो अदब कयो, एहतराम कयो। अॻिते अल्लाह साईं फरमाए थो वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक़ नहनु नरज़ुकुकुम व इय्याहुम, ऐं अव्हां सुञाई जे ख़ौफ़ खां पंहिंजी औलाद खे क़त्ल न करियो, असीं अव्हां खे बि ख़ासि उन्हनि खे बि रिज़्क़ ॾींदा आहियूं। केतिरा मामला अख़बारुनि में पढ़ूं था, बेरोज़गारी खां तंग थी ख़ुदकशी पाण बि करे छॾियईं, औलाद खे बि खूह जे हवाले। अल्लाह जो कलाम थो चए ख़बरदार, रिज़्क़ जो ज़िम्मो असां खयो आहे, खाराइण असांजे ज़िम्मे आहे। इन डप ऐं भव खां ई उहो ग़लति गुमराहीअ वारो रस्तो न वठो। पंहिंजी औलाद खे उन सुञाईअ वारे ख़ौफ़ खां क़त्ल न कयो। अॻिते अल्लाह तबारक व तआला रहनुमाई फरमाए रहियो आहे वला तक़्तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़, ऐं फ़ाहिश बेहयाई जे कमनि खे वेझा न वञो, ख़्वा उहे पधरा हुजनि या लिकल हुजनि। बेहयाई ज़ाहिर जी बि आहे त बातिन जी बि आहे। इंसान कॾहिं सम्झंदो आहे त यार चोरी करणु गुनाह जो कमु आहे, कंदो चोरी आहे, पर अल्लाह जी ज़ात खां त तूं लिकल न आहीं न। भली पंहिंजे अबे अम्मा खां उस्तादनि खां परे रही वञी तूं ग़लति कारनि वारा कम कर, पर मुंहिंजो पाक रब तोखे ॾिसी रहियो आहे त उन्हनि सभिनी फ़ाहिश ॻाल्हियुनि में न ज़ाहिर जी सूरत में वञ, न बातिन जी सूरत में वञ, ऐं न की कंहिं जीअ जा माण्हूअ खे नाहक क़त्ल कर, जंहिंजो मारणु शरई कानून ऐं अदल जी तक़ाज़ा खां सवा अल्लाह हराम कयो आहे। ए दोस्तान गिरामी, कारोकारीअ जा केतिरा मामला असांजे मुआशरे में हलनि पिया। अव्हां कॾहिं सोचियो आहे बंदे ऐं ख़ुदा जो मामलो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हिकिड़ो सहाबी एतराज़ वारी ॻाल्हि खणी आयो, या रसूल अल्लाह मूं एतराज़ वारी हालत में पंहिंजे नंग खे ॾिठो आहे। आका फरमायो गवाह पेश कर। या रसूल अल्लाह मां पाण ॾिठो आहे। हुज़ूर फरमायो गवाह पेश कर। या रसूल अल्लाह मूं अखियुनि सां ॾिठो आहे। आका फरमायो गवाह पेश कर। हुज़ूर फरमायो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां वधीक तूं गैरतमंद न आहीं। अल्लाह वधीक गैरतमंद आहे, उन जो रसूल वधीक गैरतमंद आहे। जंहिं अल्लाह शरई कानून मोकिले पंहिंजे पाक पैगंबर ॾांहुं हक़ ऐं हिदायत जो रस्तो असां अव्हां जे लाइ बयानु फरमायो, उन रस्ते में का रहनुमाई ऐं बहितरी आहे। तॾहिं इन मुआमले में जल्दबाज़ी खां कमु वठणु ऐं इन मुआमले में क़त्ल करणु कंहिं बि सूरत में जाइज़ नाहे, जाइज़ नाहे, जाइज़ नाहे। अल्लाह ताला कानून ठाहियो आहे। अल्लाह ताला तॾहिं फरमायो इन मुआमले में अव्हां जल्दबाज़ीअ खां कमु न वठो। ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तअकिलून, इहे ॻाल्हियूं जिन लाइ अल्लाह अव्हां खे वसीयत करे थो त मन अव्हां अकुल खां कमु वठो। जे अकुल वारा हूंदो त इन मुआमले खे सम्झी वेंदो, अकुल वारा न हूंदो त पोइ तव्हां ते मयार नाहे। अल्लाह ताला ते फरमायो वला तक़रबू मालल यतीम इल्ला बिल्लती हिय अहसनु हत्ता यबलुग अशुद्धहु व औफुल कैल वल मीज़ान बिल क़िस्त वला नुकल्लिफु नफ्सन इल्ला वुसाहा व इज़ा क़ुल्तुम फ़अदिलू वलौ कान ज़ा क़ुरबा व बिअहदिल्लाहि औफ़ू ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तज़क्करून।
ऐं यतीम जे माल खे वेझा बि न वञो सवा अहिड़े तरीक़े जे जेको चङो हुजे, यानी यतीम जे माल मां अहिड़ी तरह ख़र्च कयो जो उन में वाधारो थिए ऐं जंहिंमें उन जी भलाई ऐं तव्हांजी बेग़र्ज़ी नेक नियती रोशन अयां हुजे, जो अव्हां ते को बि एतिराज़ ऐं शक न करे जेसि ताईं हू बुलूगत या जवानी खे पहुचे ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करे सघे। अल्लाह साईं फरमायो ऐं माप ऐं तौर में पूरो पूरो अदुल इंसाफ़ कयो। असां कंहिं बि माण्हूअ खे संदसि ताक़त या वित खां वधीक तकलीफ़ नथा ॾियूं, यानी माप ऐं तौर में जिन क़ौमुनि घाटी वाधी कई अल्लाह जो उन्हनि जे मथां अज़ाब आयो। रब चए थो ए बंदा तूं हक़ ऐं हिदायत सां नेक नियती सां हल, कॾहिं बि तुंहिंजे मथां कुदरती ॾमर न ईंदो। ऐं जॾहिं ॻाल्हायो त इंसाफ़ सां ॻाल्हायो, पोइ खणी मामिलो अव्हां जे अज़ीज़ मिट माइट जो छो न हुजे, यानी हक़ खे हक़ कयो तोड़े उहो ख़ुदि तव्हांजे या तव्हांजे अज़ीज़ जे ख़िलाफ़ छो न हुजे। ऐं अल्लाह सां कयल व बिअहदिल्लाहि औफ़ू ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तज़क्करून, ऐं अल्लाह सां कयल वाइदे खे पूरो कयो। अल्लाह ऐं इंसाननि सां कयल वाइदा जिन ते अल्लाह जो कसम खणो उहे पूरा कयो। इहे आहिनि उहे ॻाल्हियूं जिन जी अल्लाह खे वसियत कई, मना नसीहत पिरायो। व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊहु वला तत्तबिउस सुबुल फतफर्रक बिकुम अन सबीलिहि ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तकून। ऐं बेशक इहो बि चयनि त उहो ई मुंहिंजो सिधो रस्तो आहे, तंहिं करे उन ते हलो ऐं ॿियनि रस्तनि ते न हलो, छो त उहे अव्हांखे संदसि हक़ीक़ी राह खां रुलाए थेड़े या जुदा जुदा फ़िरका करे छॾींदा, या अव्हांखे नसीहत ऐं वसीयत थी कजे त मन अव्हां नाफ़रमानी खां बचो ऐं डिॼो ऐं परहेज़गारी अख़्तियार कयो। ही हा 10 नुक़्ता जेके अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में असां ऐं अव्हां खे सम्झाया त गिरोहनि में, टोलनि में, फ़िरकनि में हर को दावेदार बसि मां हक़ ते हां, ॿिया काफ़िर आहिनि। ख़बरदार ख़बरदार, ईमान ऐं कुफ़्र जो मामिलो अल्लाह ऐं बंदे जे विच में आहे, तोखे कहिड़ी ख़बर? हिकु सहाबी रसूल हो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां जंग में काफ़िर खे तरार पे हई, ओॾी महिल कलमो पढ़ियई, आख़िर मां हुन जो सिर कलम कयो। आका फरमायो ख़बरदार तो ग़लति कयो आहे। या रसूल अल्लाह हो मौत जे भव खां पियो कलमो पढ़े। आका फरमायो तो उन जे दिलि मां घुमी आयो हुए छा त हू मौत जे भव खां कलमो पढ़ियो या अल्लाह जी हिदायत ऐं नसीहत उनखे मिली? छो त ईमान अल्लाह जी अमानत आहे, ईमान जो ताल्लुक़ अल्लाह ऐं बंदे जे दरमियान आहे। ख़बरदार बंदा कहीं बि फ़िरके गुरोह लाइ कॾहिं इहो मामिलो पेश न कंदो कर फिलाणो काफ़र फिलाणो काफ़र, छो त कुफ़्र ऐं ईमान जो मामिलो अल्लाह जे दरमियान आहे। तूं सचो इंसान, सचो मुस्लमान, अल्लाह जे कलाम मुक़द्दस जे फ़रमान ऐं रसूलुल्लाह जे फ़रमान जे मुताबिक़ रह। हक़ ऐं हिदायत ॾिसणु चाहीं त अल्लाह जे कलाम खे पढ़, हक़ ऐं हिदायत ॾिसणु चाहीं त रसूलुल्लाह जे फ़रमान खे पढ़। इन खां वधीक ॿी का रहनुमाई थी नथी सघे। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु